नाज़िन पबजी गेम ज़रिए नौजवान सां दोस्ती थियण बाद भारत पहुतल कोटडिजी जी रहवासण चईन ॿारनि जी माउ सीमा रिंद खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। मुड़ुस ग़ुलाम हैदर जखराणी पाकिस्तान हुकूमत खे संदसि घरवारी सीमा रिंद ऐं ॿारनि खे आज़ादु कराइण जी अपील कई आहे। उन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। कोडी जी रहवासण सीमा रिंद पबजी गेम ज़रिए नौजवान सां दोस्ती थियण बाद भारत पहुती त पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो। ॻोठ रिंद हाजाणा जी रहवासण सीमा वलद गुलाम रज़ा रिंद साल 2015 में जकमबाद वासी नौजवान गुलाम हैदर जखराणी सां पसंदि जी शादी कई हुई। नौजवान जे माइटनि नारीअ जे वारसनि खे राजूनी बाद 33 लख दंड बि भरे ॾिनो। जंहिंखां पोइ नारी सीमा गुलाम हैदर सां गॾु जकमबाद खां लॾे कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में रहाइश अख़्तियार कई, जिते काफ़ी अरसो रहण बाद गुलाम हैदर कमाइण लाइ सऊदी अरब हलियो वियो, जॾहिं त सीमा ॿारनि सां गॾु कराची में अकेली रहंदी हुई। सीमारिन जो पबजी गेम ज़रिए भारत जी रहवासी नौजवान सचिन सां राब्तो थियण बाद पंहिंजे मुड़ुस गुलाम हैदर जखराणी जो घर खपाए पंहिंजे चईन ॿारनि समेत कराची खां दुबई खां पोइ नेपाल ऐं नेपाल खां इंडिया वञी पहुती। इंडिया में गैर क़ानूनी तरीक़े सां रहण ते पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो। भारतीय मीडिया मूजिबि नारी सीमा ऐं संदसि 4 ॿार हाणे जेल में आहिनि। सीमा रिंद भारतीय मीडिया सां ॻाल्हाईंदे इंकशाफ़ कयो त मुड़ुस खेसि तलाक ॾेई 2019 में खेसि छॾे हले वियो हो। नारीअ जो चवण त सचिन नाले भारतीय नौजवान सां पबजी गेम ते राब्तो थियो, जंहिं बाद उन सां प्यार थी वियो। उन्हें छोड़ चुकी थी मैं। अच्छा, छोड़ चुकी, तलाक दे चुका है वो तुम्हें? कब दिया था तलाक? वो मुझे छोड़ के चले गए थे दूसरे। कब? 2019 के, मतलब इनसे बात करते ही। सचिन से कैसे प्यार हुआ? कहाँ मिले? पबजी में सर। पबजी में? होॾां नारी सीमा जे मुड़ुस वीडियो बयान जारी कंदे चयो त हू सऊदी में मज़दूरी कंदो आहे, जॾहिं त घरवारी जो पबजी गेम ज़रिए भारतीय नौजवान सां राब्तो थियो, जंहिं खेसि वर्ग लाइ भारत घुरायो। उन जा 4 ॿार, हिकु पुटु ऐं 3 न्याणियूं बि संदसि गॾु आहिनि। गुलाम हैदर जखराणी पाकिस्तान हुकूमत खे अपील कई त खुदारा संदसि ॿार ऐं घरवारी वापसि ॾियण में संदसि मदद कई वञे। मैं पाकिस्तान गवर्नमेंट से अपील करता हूं कि मेरे बच्चों को, मेरा घरवाली का नाम सीमा, मेरा 4 बच्चे, एक बेटा 3 बेटी, इंडिया में किसी लड़के से बात करके पबजी के हिसाब से वो चले गए थे, किसी ने बर्ग लाया। मैं पाकिस्तान गवर्नमेंट को पुरजोर अपील करता हूँ मेरे बच्चे मेरे हवाले करें। ॿिए तरफ़ भारतवासी नौजवान सचिन जो चवणो हो त उहे हिक ॿिए सां प्यार कनि था। ॿुधाए पियो वञे त गुलाम हैदर जखराणी जकमबाद ॻोठ लाल बख्श जखराणी जो रहवासी आहे।